नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदीदी सो ही आहे त गुंबद ख़ज़रात मलाइकनि जी हाज़िरी उन जे मुतालिक़ अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त जी हा दोस्तो, गुंबद ख़ज़रा उहा जॻह आहे, मरकज़ आहे, रहमतनि जो अनवारो तजल्लियात जो मरकज़ आहे, जिते हर रोज़ कई मलाइक ऐं अल्लाह जा नूरानी फ़रिश्ता हाज़िर थींदा आहिनि। प्यारा दोस्तो, साल जा पूरा 12 महीना हर ॾींहुं हर राति में लखें करोड़े अल्लाह जा नूरानी मलाइक ऐं फ़रिश्ता जेके सो गुंबद ख़ज़रा ते हाज़िरी ॾींदा आहिनि। सुबुह जो 70,000 मलाइक गुंबद ख़ज़रा ते हाज़िर थींदा आहिनि, जेके नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सलात व सलाम जो नज़रानो पेश कंदा आहिनि। ऐं पूरो ॾींहुं उहे 70,000 मलाइक गुंबद ख़ज़रा ते मौजूदु हूंदा आहिनि। ऐं जॾहिं शाम थींदी आहे त इहे शाम जो इहे मलाइक वापसि हलिया वेंदा आहिनि। वरी ॿिया 70,000 मलाइक जेके फ़रिश्ता अल्लाह जी दरबार मां ईंदा आहिनि, गुंबद ख़ज़रा ते सलात व सलाम पेश कंदा आहिनि ऐं पूरी राति उते ड्यूटी ॾींदा आहिनि। त प्यारा दोस्तो, उहे जेके 70,000 अल्लाह पाक जा नूरानी मलाइक ऐं फ़रिश्ता जेके गुंबद ख़ज़रा ते ॾींहं ऐं राति अचनि था, हिकिड़ो दफ़ो जेको फ़रिश्तो ईंदो आहे वरी बि केतिरनि तमन्नाउनि जे बावजूद बि उहो ॿियो दफ़ो हाज़िरी न ॾेई सघंदो आहे। यानी हिकिड़ो दफ़ो जेको हाज़िरी ॾेई वियो, वरी क़यामत ताईं उनखे हाज़िरी जो मौक़ो न मिलंदो। प्यारा दोस्तो, गुंबद ख़ज़रा ते इहे जेके मलाइकनि जो अचणु आहे ऐं मलाइकनि ऐं फ़रिश्तनि जी हाज़िरी ॾियणु आहे, त गुंबद ख़ज़रा उहा जॻह आहे जंहिंखे अल्लाह पाक बरकतनि ऐं रहमतनि जो मरकज़ बनायो आहे। ऐं यकीनन मदीने पाक जे अंदरि जेका बरकत आहे, छो जो नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन दुआ फ़रमाई आहे मदीने पाक जे लाइ। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम दुआ फ़रमाई त या अल्लाह, असांजे लाइ मदीनो पाक महबूब बना, जीअं असांखे मक्को पाक महबूब आहे, बल्कि मक्के पाक खां बि ज़्यादा महबूब बना। त यकीनन मदीने पाक जे अंदरि उशाकाने रसूल जो जेकॾहिं असां कैफ़ियत ॾिसूं त यकीनन उन्हनि खे मदीने पाक में उहो सुरूर ऐं सुकून मिलंदो आहे जंहिंजो को अंदाज़ो न आहे। अवां हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दुआ ॿुधी हूंदी त सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जी दरबार में दुआ कई, अल्लाहुम्मा अर्ज़ुक़नी शहादतन फ़ी सबीलिक व वफ़ातन फ़ी बलद रसूलिक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। सैयदना फ़ारूक़ आज़म दुआ घुरी त या अल्लाह, मूं उमर खे पंहिंजे रस्ते में शहादत नसीब फ़रमा ऐं पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे शहर मदीने पाक में मौत नसीब फ़रमा। त प्यारा दोस्तो, हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म जी दुआ खे अल्लाह पाक क़बूल फ़रमायो ऐं पंहिंजे रस्ते में शहादत नसीब फ़रमाई ऐं मदीने पाक में मौत नसीब फ़रमायो। प्यारा दोस्तो, मदीने पाक में हाज़िरी जा कई फ़ज़ाइल आहिनि, लेकिन अव्हांजी ख़िदमत में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिकु हदीस मुबारका पेश कयां थो त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, मन ज़ार क़बरी वजबत लहू शफ़ाअती, जंहिं मुंहिंजे क़बर जी ज़ियारत कई, गुंबद ख़ज़रा जी ज़ियारत कई, उन जे मथां मुंहिंजी शफ़ाअत वाजिबु थी वेंदी आहे। ऐं ॿी रिवायत में अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, मन ज़ार क़बरी हलत लहू शफ़ाअती, जेको मुंहिंजी क़बर जी ज़ियारत कंदो उन ते मुंहिंजी शफ़ाअत हलाल थी वेंदी आहे, यानी आउं उन जी शफ़ाअत फ़रमाईंदुसि। त प्यारा दोस्तो, मदीनो पाक उहा जॻह आहे जेका मूं अव्हांजी ख़िदमत में ॻाल्हि कई त मदीने पाक में गुंबद ख़ज़रा ते अल्लाह जे नूरानी फ़रिश्तनि मलाइकनि जो नुज़ूल थींदो आहे ऐं 70,000 मलाइक ॾींहं जो ऐं 70,000 मलाइक राति जो पेश थींदा आहिनि ऐं सलात व सलाम जा नज़राना पेश कंदा आहिनि। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे गुंबद ख़ज़रा जी हाज़िरी नसीब फ़रमाए, मदीने पाक जी हाज़िरी नसीब फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हांखे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक शहर मदीने पाक जो अदब नसीब फ़रमाए। प्यारा दोस्तो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शहर मदीने पाक में जॾहिं बि हाज़िरी नसीब थिए त अदब खे मद्देनज़र रखो, अदब सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे शहर में हाज़िरी ॾियो। यकीनन उते थोरी बेअदबी बि
जेका आहे सो असांखे नाकामी जी तरफ़ वठी वञी सघे थी। त अलाह पाक असांखे बेअदबी खां बचाए। अलाह पाक असां तव्हां सभिनी खे बार बार हरमैन शरीफ़ैन तय्यबैन ताहिरनि जी बाअदब हाज़िरी नसीब फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हां जी ख़िदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।